नाज़रीन, पखेवासी समाजी अगवान निसार बलड़ो कैंसर सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। केस तव्हीं आलिन अखियुनि सां मीडिया मां हवाले कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था अली गुल मुग़ेरीअ जी रिपोर्ट। पखेवासी समाजी अगवान निसार बुलड़ो कैंसर सां झेड़ींदे ज़िंदगी जंग हराए वेठो। खेसि सवें आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। 3 वरनि खां कैंसर सां झेड़ींदड़ नौजवान निसार बुलड़ो सरकार पारां सहायता न थियण करे दम धणी हवाले कयो। नौजवान जे इलाज लाइ सिंध सरकार पारां ऐलान कयो वियो हो, पर अमल न थियण करे नौजवान खे सरकारी अस्पताल मां फारिग कयो वियो। सिंध मां नौजवान जी माली सहायता लाइ झोली फंड क़ाइम करे रक़म ॾिनी वई हुई, पर डॉक्टरनि तरफ़ां कैंसर जो इलाज ॿाहिरि मुल्क मां कराइण लाइ 80 लाख रुपया ख़र्च ॿुधायो वियो हो। समाजी अगवान निसार बुलड़ो ॾिघे अरसे खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला रहण खां पोइ दम धणी हवाले कयो। निसार बुलड़े खे ॻोठ फतू बिलावल बुलड़ो में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि जनाज़े नमाज़ में सियासी समाजी शख़्सियतुनि समेत शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरनि चयो त निसार बुलड़ो समूरी हयाती इंसानियत जी ख़िदमत कई। तमामु असांजो बेहतरीन सोशल वर्कर हुयो, तमामु घणी माण्हुनि जी मदद कई। ॾाढे अफ़सोस चवणो थो पए त उनजी सिंध गवर्नमेंट का बि अमली तरह सां माली सहायता न कई। अॼु वीचारो विसाल करे वियो। निसार बलड़ो असांजो बहितरीन दोस्त हुयो ऐं इंसानियत जी गैरफ़ाल लॼ खे फ़ाल बणाइण लाइ हर विख ते ख़िदमत जे लाइ हाज़िर हूंदो हुयो। सिंधी समाज लाइ तमामु वॾियूं ख़िदमतूं हुयूं। उन समाज में ग़रीब माण्हू मिसकिन माण्हुनि लाइ जेको आवाज़ु उथारियो उहो कंहिंखां ढुकल छकल न आहे। ऐं इहो सबबु हो जो जॾहिं निसार ते पाण ते तकलीफ़ आहे त सिंध जो समाज सॼो निसार सां गॾु बीठल रहियो। सुठो जवानी मंझि पंहिंजी ज़िंदगी जूं सभई आयाशियूं या रौनकूं या जेके जवानी मंझि हूंदियूं आहिनि उहे तर्क करे हिन समाज जे अबोझ ऐं सादे ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ हुनजो हड़ा वड़ा ऐं पूरी दुनिया जो ॾाढो ख़ासि करे सिंध जे वस वारनि जा ॾाढो हुन जेको अहिड़ी अपीलूं थिए कयूं। हुननि चयो त निसार बुलड़े जी ख़िदमत खे हमेशह यादि रखियो वेंदो। अली गुल मुग़ेरी, सिंध टीवी न्यूज़। इन ते इन वक़्त जूं ख़बरूं पूरियूं थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़।